नमस्कार, असांजी संस्कृति कार्यक्रम में अवां सभी जो स्वागत है। साथियों, असां सभिनि खे ख़बर आहे कि जीवन में स्वस्थ ऐं खुशहाल रहण लाइ असांजे शरीर जो स्वस्थ हुजणु तमामु ज़रूरी आहे ऐं शरीर स्वस्थ रहंदो आहे पौष्टिक आहार खाइण सां। इंसान जो वॾे में वॾो धन आहे उनजो स्वास्थ्य ऐं उनजी तंदुरुस्ती। जी हा साथियों, अॼु जे विषय ते असां चर्चा करण लाइ हिते अची रहिया आहियूं। उहो आहे तंदुरुस्ती जो राज, संतुलित आहार। इन विषय ते चर्चा करण लाइ अॼु असांजे स्टूडियो में मौजूद आहिनि स्वास्थ्य सलाहकार गिरीश मानसिंघानी जी। गिरीश मानसिंघानी जी, तव्हांजो असांजे स्टूडियो में स्वागत आहे। गिरीश जी पुठियनि 12 सालनि खां स्वास्थ्य जी सलाहूं ॾेई करे लॻभॻि 2000 माण्हुनि जो फ़ाइदो करे चुका है ऐं उन्हनि सां गॾु अॼु असांजे स्टूडियो में मौजूद आहे आहार ऐं पोषण विशेषज्ञ डॉक्टर सुनीता देवानी। डॉक्टर सुनीता, तव्हांजो भी असांजे स्टूडियो में स्वागत आहे। नमस्कार। तंदुरुस्ती जो राज, संतुलित आहार, इन विषय ते अॼु असां चर्चा कंदासीं। त गिरीश जी, सभिनि खां पहिरीं मां तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदसि कि संतुलित आहार छा आहे? संतुलित आहार जो मतलब है कि तव्हांजे जो भी तव्हां आहार खायो था, जो तव्हां खाधो खायो था, जो तव्हां रोटी खाओ था, उनमें प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, फैट जी ऐं ॿिनि वाइटामिन्स ऐं मिनरल्स जी जो मात्रा हुजणी खपे उहो संतुलित हुजणी खपे। इहो न थियणो खपे कि तव्हां कार्बोहाइड्रेट वधीक था खाओ या फैट घटि था खाओ या प्रोटीन बिल्कुलु घटि था खाओ, जो अॼु जी डेट में माण्हू कंदा आहिनि। ही न करणो खपे। अगरि पाण खे स्वस्थ रहणो आहे ऐं अगरि पाण खे हेल्दी लाइफस्टाइल मेंटेन करणी आहे त जीअं जिन्हें 40% कार्बोहाइड्रेट खां तव्हांखे एनर्जी मिलणी खपे, 30% फैट खां मिलणी खपे ऐं 30% प्रोटीन खां मिलणी खपे। त ही जो कॉम्बिनेशन आहे ही तव्हांखे मेंटेन करणु ज़रूरी आहे संतुलित ऐं पौष्टिक आहार जे तहत। सुठो ॿुधायो तव्हां कि संतुलित आहार छा आहे। ऐं डॉक्टर सुनीता, हाणे असां तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदासीं कि संतुलित आहार में कहिड़ा कहिड़ा पोषक तत्व हुजणु खपनि ऐं उहे पोषक तत्व असांजे शरीर में कंहिं ज़रिए ईंदा आहिनि। जी, पोषक तत्व 5 तरह जा थींदा आहिनि। पहिरियों आहे कार्बोहाइड्रेट, ॿियो आहे प्रोटीन, टियों आहे वसा, चौथों आहे विटामिन और 5वां आहे मिनरल। हिन 5 मां ही संतुलित आहार ठहंदो आहे। हिन संतुलित आहार में पंहिंजा अहम भूमिका हूंदी है। कार्बोहाइड्रेट जो हूंदा आहिनि पाण खे जेका बि अनाज आहिनि, अनाज में पाण खे मिलंदा, जीअं मक्का थी वियो, कणिक थी वई, चांवर थी विया, बाजरा थी विया, ही सभु कार्बोहाइड्रेट में ईंदा आहिनि। ॿियो आहे प्रोटीन पाण खे जेके बि खीर जी शयूं ठहियल हूंदियूं, जीअं पनीर थी वियो, ॾुध थी वियो, ऐं टोफू थी वियो, ॿियो पंहिंजो दालूं थी वियूं, हुननि मां बि पाण खे सुठो प्रोटीन मिलंदो आहे। ॿियो प्रोटीन पाण खे मांसाहार मां बि मिलंदो आहे, जीअं पाण चिकन थी वियो, फिश थी वियो। ॿियो अंडे में बि ॾाढो तमामु सुठो प्रोटीन हूंदो आहे। ॿियो पाण खे थींदो आहे वसा। 2 तरह जी थींदी आहे। हिकु वसा हूंदी आहे जो पाण खे प्राकृतिक रूप सां पाण खे मिलंदी आहिनि खाधे जे अंदरि मां, जो पाण खे ईअं ई खाइणो रहंदो आहे। ॿियो हूंदो आहे पाण अलॻि मां विझंदा आहियूं, जो पाण फुल्के जे मथां गिहु हणंदा आहियूं, दाल में तेल विझंदा आहियूं, ही सभु वसा हूंदी आहे जो मथां मां विझी बि वेंदी आहे। चौथो हूंदो आहे मिनरल्स में जीअं हूंदो आहे पाणी पाण सभु पीअंदा ई आहियूं, लेकिन पाणी जे अलावा पाण खे ॿियूं शयूं बि पीनी खपनि, जीअं पंहिंजो नारियल पाणी थी वियो, नींबू पाणी थी वियो। लेकिन पाणी जे इंटेक में पाण डिहाइड्रेट कोन रहंदा आहियूं। ॿियो थींदो आहे विटामिन में जेतिरा बि पाण जा फल थींदा आहिनि, सब्जियूं थींदियूं आहिनि, हुन में अहिड़ा विटामिन हूंदा आहिनि जो पाण खे शरीर लाइ स्वस्थ रखंदा आहिनि, जो बि नंढी बीमारियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे दूर रखंदा आहिनि। ये हिन मां सभिनि में बेस्ट है कि पाण खे जेतिरी बि मौसमी सब्जियूं और फल ईंदा आहिनि, पाण खे उन्हनि खे टाइम टू टाइम वठणो खपे। सही ॿुधायो डॉक्टर सुनीता तव्हां कि जेके बि मौसमी फल ऐं सब्जियूं आहिनि, अगरि असां उहे खाऊं था त असांखे पोषक तत्व त ज़रूरु मिलंदा ऐं असांजो शरीर पूरो स्वस्थ रहंदो ऐं असांखे उहो ई खाइणु खपे। गिरीश जी, असांखे इहो बि ॿुधायो कि संतुलित आहार जॾहिं असां वठंदा आहियूं त उन जा असांजे लाइ छा छा फ़ाइदा थींदा आहिनि? बिल्कुलु, जीअं डॉक्टर सुनीता ॿुधायो विटामिन्स ऐं मिनरल्स जे बारे में, त जॾहिं पाण पौष्टिक आहार वठंदा आहियूं हू पंहिंजे शरीर जी डेली फंक्शनिंग, जो शरीर खे डेली हलाइणो आहे, हुन लाइ ॾाढो इम्पॉर्टेंट हूंदो आहे। जीअं तव्हां पंहिंजी गाॾी में पेट्रोल विझाईंदा आहियो, ईअं ई तव्हांजे शरीर जे अंदरि बि विटामिन्स, मिनरल्स ऐं जो बि जेतिरा बि न्यूट्रिएंट्स आहिनि, मैक्रो हुजनि चाहे माइक्रो हुजनि, हुननि जी ज़रूरत हूंदी आहे। त उहो शरीर खे तव्हांखे डेली हलाइण जे कमु ईंदा आहिनि, तव्हांजे शरीर खे एनर्जेटिक रखंदा आहिनि, तव्हांजी स्किन खे सुठो रखंदा आहिनि, तव्हांजे ॿारनि खे सुठो रखंदा आहिनि, तव्हांखे बीमारियुनि खां दूर रखण में मदद कंदा आहिनि, छोकी
जेतिरी भी बॉडी के अंदर दिक्कतूं ईंदियूं आहिनि, जेतिरी बीमारियूं ईंदियूं आहिनि, उहे कहिड़ी न कहिड़ी डेफिशिएंसी जी वजह सां ईंदियूं आहिनि। त अगरि तव्हां पंहिंजे शरीर खे पौष्टिक रोटी ॾींदा जंहिंमें न्यूट्रिशन भरपूर आहे, त काफ़ी हद ताईं तव्हां बीमारियुनि सां बि परे रहंदा। सही ॿुधायो तव्हां कि कंहिं न कंहिं शइ जी कमी जी वजह सां ई असांजी बॉडी में जेका डेफिशिएंसी थींदी आहे ऐं असां बीमार पवंदा आहियूं। त डॉक्टर सुनीता, हाणे ॻाल्हि यादि अचे थी कि तव्हां जीअं डिस्क्राइब बि कंदा हूंदा कि जेको बि असांखे खाइणो आहे त उन्हनि खे कंहिं नियमनि जे तहत खाइणो आहे कि असांखे टाइम कहिड़े वक़्तु छा खाइणो आहे ऐं केतिरी मात्रा में खाइणो आहे, उहो असांखे ॿुधायो। कहिड़ो पोषक तत्व असां कहिड़ी मात्रा में खाऊं ऐं कंहिं वक़्तु खाऊं? जी, ॾाढो सुठो सवाल पुछो था कि जो बि पंहिंजा संतुलित आहार आहे हुन में जेतिरा बि पोषण तत्व मौजूदु आहिनि हिननि खे हिकु पाण हिकु टाइम ते खाईंदा आहियूं। को बि पोषण तत्व पाण खे हिकु टाइम ते वेही करे सॼा सभु गॾु मिलाए कोन खाइबा आहिनि। जीअं जीअं पंहिंजो ॾींहुं उगंदो आहे, शाम थींदी आहे, राति थींदी आहे, हुन सॼा पोषण तत्व धीरे धीरे करे दिनचर्या में खाइणा खपनि। सुबुह जो उथंदे ई पाण खे हल्को फुल्को कुझु पेय पदार्थ वठणो खपे, हुन खां पंहिंजो नाश्तो करणो खपे, नाश्ते खां पोइ पाण खे रोटी करणी खपे। लेकिन ॾाढा ॼणा छा थींदा आहिनि कि हिकु टाइम जी रोटी खाईंदा आहिनि ऐं सॼो ॾींहुं कुझु कोन खाईंदा आहिनि। बुख प्यास ते या वधीक चांहि कॉफ़ी जो इंटेक कंदा आहिनि, हुनमें छा थींदो आहे, हुनजी बुख मरी वेंदी आहे, हुन खां कुझु खाई कोन सघंदा आहिनि। हिन जंहिं जंहिं पंहिंजो दिनचर्या हूंदी आहे हुन खां गॾु पंहिंजी आहार जी बि दिनचर्या करणी खपे। टाइम टू टाइम पाण खे रोटी खाइणी खपे। 3 टाइम जी रोटी पाण खे फिक्स रखणी खपे, हिकु नाश्तो, ॾींहं जी रोटी और राति जी रोटी। विच में पाण खे 2 दफ़ा फ्रूट खाइणा खपनि। जो बि मौसमी फल हूंदा आहिनि या मौसमी जूस थींदो आहे तव्हांखे पीअणो आहे। हुन खां गॾु जो बि तव्हांखे 2 टाइम दूध पीअणो खपे, खीर पीअणो खपे, हिकु सुबुह जो हिकु शाम जो, जंहिंमां तव्हांखे सॼा पोषण तत्व मिली सघनि। त असांखे ॾींहं में 3 दफ़ा ज़रूरु पंहिंजो पाण खे खाधो खाराइणो खपे पोषक तत्वनि सां भरपूर, ऐं उन सां गॾु गॾु असांखे पेय पदार्थ बि जेके पियण ज़रूरी आहिनि उहे पियण जेके जेके पंहिंजे शरीर लाइ ज़रूरी आहिनि। गिरीश जी, असांखे इहो ॿुधायो कि हर माण्हूअ लाइ छा पोषक तत्वनि जो मापदंड अलॻि अलॻि हूंदो आहे कि साॻियो हूंदो आहे? कीअं करे असांखे वठणु खपे? ठीकु आहे, त हिनखे तव्हां इन तरीक़े सां सम्झो कि हर शरीर जी, हर बॉडी जी रिक्वायरमेंट अलॻि अलॻि आहे। जीअं नंढे ॿार जी प्रोटीन जी रिक्वायरमेंट अलॻि हूंदी त हिकु वॾे माण्हू जी प्रोटीन जी रिक्वायरमेंट अलॻि हूंदी। ही जेतिरी बि रिक्वायरमेंट आहे हिननि जो जीअं रिक्वायरमेंट आहे हू काफ़ी सारी शयुनि ते डिपेंड कंदो आहे। तव्हांजी उमिरि केतिरी आहे, तव्हांजो वज़न केतिरो आहे, तव्हांजी फिज़िकल एक्टिविटी या मेंटल एक्टिविटी केतिरी आहे, हिननि तव्हां छा कहिड़ी शयुनि जे डेफिसिट में त कान आहियो, तव्हांजे शरीर में कहिड़ी शइ जी कमी त कान्हे। हिननि शयुनि जे मथां डिपेंड कंदो आहे कि तव्हांखे कहिड़ी शइ जी कहिड़ी ज़रूरत आहे। फॉर एग्जाम्पल, हिकु नंढे ॿार खे बि प्रोटीन जी ज़रूरत आहे, हिकु वॾे माण्हू खे बि प्रोटीन जी ज़रूरत आहे। जंहिंजो वज़न 50 किलो आहे हुनखे बि प्रोटीन जी ज़रूरत आहे, जंहिंजो वज़न 100 किलो आहे हुनखे बि प्रोटीन जी ज़रूरत आहे। पर 50 किलो वारे खे प्रोटीन जी ज़रूरत माण्हू जी घटि हूंदी 100 किलो वारे जे कंपेरिजन में। जो माण्हू फिज़िकल एक्टिविटी कंदो आहे, जो जिम वेंदो आहे, जो कहिड़ी न कहिड़ी स्पोर्ट्स खेलंदो आहे, हुनजी प्रोटीन जी रिक्वायरमेंट वधीक हूंदी कंपेरेटिवली टू नॉर्मल माण्हू जे कंपेरिजन में। त हर हिकु माण्हू जी बॉडी जी न्यूट्रिशन जी रिक्वायरमेंट, रोटी जी रिक्वायरमेंट अलॻि अलॻि हूंदी आहे। हिकु नंढो ॿारु हिकु फुल्को खाईंदो आहे, जो 30-40 साल जो हिकु ग्रोन अप माण्हू हूंदो आहे हू 2 फुल्का बि खाईंदो आहे, 3.5-4 फुल्का बि खाईंदो आहे। त हर हिकु माण्हू जी न्यूट्रिशन जी रिक्वायरमेंट ऐं शरीर में ॿी शयुनि जी रिक्वायरमेंट टोटली डिपेंड कंदी आहे हुनजी कहिड़ी फिज़िकल एक्टिविटी आहे, कहिड़ी हुनजी दिनचर्या आहे, छा हू कंदा आहिनि, छा हुनजी उमिरि आहे, छा हुननि जो वज़न आहे, छा हुननि जो लाइफस्टाइल आहे। हिननि शयुनि जे मथां हुननि जी डेली जी रिक्वायरमेंट डिपेंड कंदी आहे। सही ॻाल्हि ॿुधाई कि उमिरि अनुसार ऐं उन्हनि जी जेका कमु करण जी जेका उहा आहे शक्ति आहे, जंहिं तरीक़े सां उहे कमु था कनि, कंज़्यूम था कनि, उनजे अकॉर्डिंग ई उन्हनि खे जेको पोषक खपे तत्व उहो उन्हनि खे मिलंदो आहे। तव्हां ॻाल्हि कई कि बीमारियुनि में बि जीअं पाण खे पोषक तत्वनि जी वधीक ज़रूरत हूंदी आहे। त डॉक्टर सुनीता, असां तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदासीं कि बीमारियुनि सां निजात पाइण लाइ असां कीअं पोषक तत्वनि सां खे पाण वठूं? जी, पोषण तत्व अंत ॾाढा सुठा, लेकिन हिनखे हिकु अनुपात में वठंदासीं तॾहिं ई हिनखे बीमारियुनि सां बची था सघूं। छोकी हिननि जी जो मात्रा आहे हिन मात्रा अगरि घटि था वठूं त हिनखे घटि वठण करे तव्हांखे बीमारी थी थिए। अगरि पाण वधीक मात्रा में था वठूं हुननि मां बि हिनखे बीमारी थी थिए। जीअं सिंपल सो मां उदाहरण में सम्झाइणु चाहियां, कार्बोहाइड्रेट आहे, कार्बोहाइड्रेट खाई करे पाण ऊर्जावान रहंदा आहियूं, पाण खे ऊर्जा रहंदी आहे, पाण सॼो ॾींहुं सुठी तरह कमु कंदा आहियूं, चकर कोन ईंदा आहिनि, आलस कोन ईंदो आहे, सुठी तरह जेको कमु चओ उहो करे था सघूं।
कमज़ोर हूंदियूं, हड्डियूं कमज़ोर हूंदियूं त पाण जल्दी कमज़ोर थी वेंदासीं। मौसमी बीमारियूं जल्दियूं पाण खे इफेक्ट कंदियूं। जेको पंहिंजो इम्यून सिस्टम आहे, इम्यून सिस्टम पंहिंजो वीक थी वेंदो। ॿी शइ जे पंहिंजी वसा, बसि अॼु जे ज़माने में वसा हर को कोन थो वठणु चाहे, चए थो की न हमें वेट लॉस करिणो आहे, पतलो थियणो आहे, अलाए वसा माण्हू छॾनि पिया, बट उहो ग़लति आहे। पाण खे जेतिरो थी सघे सही अनुपात में वसा वठणी खपे। वसा मां छा थींदो आहे, हिकु त पंहिंजी जो स्किन थींदी आहे, त्वचा थींदी आहे, ॾाढी सुंदर ॾिसंदी आहे, वार चमकदार थींदा आहिनि, पाण हष्ट पुष्ट दिखजंदा आहियूं। अगरि वसा वधीक अमाउंट में तव्हां वठो त हुन मां कोलेस्ट्रॉल थी वेंदो आहे, दिलि जी बीमारियूं थींदियूं आहिनि, शुगर थींदी आहे, बीपी थींदी आहे, वज़न वधंदा आहिनि। त हिन जो शयूं आहिनि पोषण तत्व खे हिकु संतुलित आहार में वठो, संतुलित अमाउंट में वठो। ॿी शइ जी पंहिंजे विटामिन थी विया, विटामिन में जेतिरी बि सब्जियूं आहिनि, जेतिरा बि फल आहिनि, उहो सही अमाउंट में तव्हां वठो। बजाए हिन खे तव्हां पीसे करे था खाओ या जूस ठाहे था खाओ, जेतिरो थी सघे उहो कचो चबाए खाओ। जेतिरो तव्हां कचो चबाए खाईंदा हुनजा पोषण तत्व वधीक मिलंदा। ॿियो मिनरल्स थी विया, पाणी खे पाणी सुठी तरह पीअणो आहे। पाणी सुठी तरह पीअणो आहे त पाण डिहाइड्रेट न रहंदासीं। तव्हां ॾिठो हूंदो ॾाढे ॼणनि खे की पाण होट जो थींदा आहिनि, होट साइड में कटिजी वेंदा आहिनि, वार रुखा थी वेंदा आहिनि, नाखून टुटण ते अची वेंदा आहिनि। त इहे शयूं कोन थींदियूं आहिनि। ॿियो पाण सुठी तरह सां वार झड़ंदा आहिनि मौसम जे अनुसार, हेयर फॉल थींदो आहे, डेंड्रफ थींदो आहे, एतिरी दिक़तूं जो थींदियूं आहिनि। पंहिंजा नंढा नंढा न्यूट्रन हूंदा आहिनि, विटामिन ऐं मिनरल, हिननि खां इहे दिक़तूं कोन थींदियूं आहिनि। डॉक्टर सुनीता तमामु सुठी नमूने तव्हां असांखे ॿुधायो। ऐं हाणे मूंखे त पाण ईअं थो लॻे की असांखे घणेई ॻाल्हियुनि जो ज्ञान ई कोन्हे। त सुठे डॉक्टर सां असां अगरि सलाह वठी करे पंहिंजे शरीर जी कंहिं पोषण तत्व जी छा ज़रूरत आहे, अगरि असां उहो वठंदा आहियूं त तमामु घणो फ़ाइदे में रहंदा आहियूं। ॿियो तव्हां ॻाल्हि कई की हेल्थ बि वज़न में क़ाबू में ईंदो आहे। त गिरीश जी तव्हां ॿुधायो असांखे की संतुलित आहार असांजी हेल्थ ऐं वेट खे कीअं मैनेज कंदो आहे। ठीक आहे। त ही शइ पाण खे सम्झण जी ज़रूरत आहे की कॾहिं बि पंहिंजो जो शरीर आहे हू संतुलित आहार अगरि खाईंदासीं त हुननि जी कॾहिं बि ओवर ईटिंग कान कंदो। जीअं अगरि तव्हां सम्झंदा त तव्हां जॾहिं हिकु फ्रूट था खाओ, हिकु एप्पल था खाओ, त तव्हांजो हिकु एप्पल खाई करे मन थींदो की बसि हिकु एप्पल खाई वठो। पर अगरि समोसो खाईंदा, तव्हां कचौरी खाईंदा या को अहिड़ी शइ खाईंदा त तव्हांखे मन थींदो मां हिकु ॿियो समोसो खाई वठां, हिकु ॿियो मिर्ची वड़ो खाई वठां या हिकु ॿियो मिठाई जो पीस खाई वठां, छोकी हुनमें पौष्टिकता कान्हे। इन करे लाइ ही बॉडी क्रेव कंदी आहे की मूंखे हिकु ॿियो ॾे, छा मतिलबु ॿियो कुझु ॾींदे त हुन सां मुंहिंजी बॉडी जे अंदरि पौष्टिकता मिले। त अगरि तव्हां पौष्टिक आहार खाईंदा आहियो, तव्हां पंहिंजो बॉडी जो पूरो सिस्टम प्रॉपर रखंदा आहियो, जंहिंमें प्रोटीन, वाइटामिन्स, मिनरल्स, फैट, कार्बोहाइड्रेट ही सभु शयूं प्रॉपर वेंदियूं आहिनि, त पंहिंजो तव्हांजो शरीर जो मेटाबॉलिज़म सुठो रहंदो आहे। मेटाबॉलिज़म सुठो रहंदो आहे त तव्हांजो ऑटोमेटिकली बॉडी में वेट कंट्रोल रहंदो अथव। तव्हां जो बि खाईंदा आहियो तव्हांजी बॉडी जे अंदरि डाइजेस्ट थींदो आहे, छोकी तव्हांखे पूरी बॉडी खे न्यूट्रिशन पिया मिलनि, पौष्टिक आहार पियो मिले। इन करे जो अंदरि जा सिस्टम थींदा आहिनि, अंदरि जा जो ऑर्गन्स थींदा आहिनि, हुननि जी फंक्शनिंग, हुननि जो कम बि बिल्कुलु हिकदमि परफेक्ट रहंदो आहे। छोकी तव्हां पौष्टिक आहार पिया खायो, पंहिंजी बॉडी खे जो न्यूट्रिशन जी ज़रूरत आहे हू पूरी करियो त तव्हांजी बॉडी जी एनर्जी बि सुठी रहंदी, तव्हां कम बि सुठो कंदा। न त छा थींदो आहे, जॾहिं पाण हाई कार्बोहाइड्रेट मील्स खाईंदा आहियूं त पाण खे थोरी देरि खां पोइ निंड अचणु लॻंदी आहे, ऐं जेतिरो पाण लिथार्जिक रहंदासीं ओतिरी ई बीमारियुनि जी तरफ़ वेंदासीं। जेतिरो पाण लिथार्जिक रहंदासीं ओतिरो पंहिंजो वेट में इंक्रीज वेंदो वेंदो, ऐं पंहिंजा हॉर्मोन्स बि इनबैलेंस थींदा अगरि पाण पौष्टिक खानो कान था खाऊं। सुठो ॿुधायो गिरीश जी। ऐं तव्हांजी ॻाल्हाईंदे मूंखे इहो बि ध्यानु आयो की अॼुकल्ह जेका असांजी भॼे बुक जी ज़िंदगी आहे, हर कंहिंजी आहे, वॾनि जी, नंढनि जी, ज़ालुनि जी, ॿारनि जी। त इन में जेके अॻु में असां ॾिसंदा हुआसीं की खाधा हूंदा हुआ, वॾियूं ॿुढियूं असांजो एॾो कम बि कंदियूं हुयूं, पर हुननि में थकान बि उहा असांखे ॾिसण में न ईंदी हुई। पर अॼु जेको इंसानु आहे उन में थकान ऐं का कमी आहे। त उहो कहिड़ो अॻु में ऐं अॼु में खाधनि में कहिड़ा कहिड़ा अहिड़ा फ़र्क़ु अची विया आहिनि जो असां में इहे बदिलाव आया आहिनि। ठीकु आहे, मां टे शयुनि जो ॾाढो वॾो ज़िक्र कंदमि जो मतिलबु तव्हां सभी माण्हू खां एग्री कंदा की पहिरीं ॿ तरीक़नि जी फसलूं थींदियूं हुयूं, रबी ऐं ख़रीफ जी। पहिरीं सीज़न जी सब्जी सीज़न में ईंदियूं हुयूं। अॼु जी डेट में मल्टीपल क्रॉपिंग अची चुकी आहे, मतिलबु हिकु फसल कटिजंदी कान्हे, ॿी फसल ऑलरेडी उगाइण लाइ तयारु पई हूंदी आहे, राइट। ऐं पहिरीं सीज़न जी सब्जी सीज़न में ईंदी हुयूं। अॼु 12 महीने तव्हांखे कहिड़ी बि फल, कहिड़ी बि सब्जी मिली थी सघे। अगरि तव्हांजे घर में जेतिरा बि दर्शक ॿुधनि पिया, तव्हांजे घर में नंढा ॿार अथव जंहिंजी उमिरि 15 साल, 20 साल, 25 साल आहे, हुननि खां पुछो सर्दी जी ऐं गर्मी जी
सब्जी ऐं फल कहिड़ा आहिनि हुननि खे इहो कान ख़बर हूंदो छो की हुननि त 12 ई महीना सारा सब्जी ऐं सॼा फल ॾिठा अथनि त अगरि हू ग्रोइंग ॾाढी अफेक्ट थी वई आहे वरी ॿी शइ स्टोरिंग पहिरीं घर में नंढा फ्रिज हूंदा हुआ ऐं फ्रिज में 3 ॾींहंनि जी 7 ॾींहंनि जी भाॼियूं कान रखंदासीं अॼु अहिड़ा बि फ्रिज अची चुकिया आहिनि जंहिंमें एडवर्टीज़मेंट ईंदी आहे की तव्हां 3 ॾींहं भाॼी रखो फ्रिज में ई ख़राबु कान थी पवे ऐं पोइ वरी टियों शइ ईंदी आहे कुकिंग जंहिंमें पहिरीं धीमी आंच ते खानो पकाईंदा हुआ खुले बर्तन में तांबे जी हुन में रोटी ठाहींदा हुआ पर अॼु जी डेट में छा थी पियो आहे कुकर अची विया आहिनि 5 मिंट में सीटी लॻाई ऐं शइ तयारु थी वई इन जे मथां मां तव्हांखे हिकिड़ी टिप थो ॾियां अगरि तव्हां सभई दाल ठाहियो अॼु खां पोइ ऐं अगरि कुकर में ठाहियो था ठीकु आहे तव्हां वटि पुराना बासण कान्हे त अगरि कुकर में ठाहियो था त कुकर खे खोले करे दाल ठाहियो ऐं जेतिरी बि झाग अचे थी पाणी अचे थो हुनजे मथां हुनखे कढी करे ॿाहिरि फैलियो ऐं पोइ थोरो थोरो पाणी ॿियो ऐड कयो हीअ तव्हांजी दाल जा विटामिन्स ऐं मिनरल्स जो आहिनि उन्हनि खे सेफ रखंदो ऐं जेतिरा हुनजे अंदरि कीटनाशक या जो अहिड़ा हॉर्मोन्स विझा विया हुआ उगाईंदे टाइम हू सभु हुन झाग सां गॾु निकिरी वेंदा हू पंहिंजी दाल खे ॿियो टेस्टी ॿियो हेल्दी ठाहींदा ॾाढो सुठो एग्जाम्पल ॾेई करे तव्हां असांखे सम्झायो ऐं डॉक्टर सुनीता हाणे मां तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदमि की असां पंहिंजे शरीर खे स्वस्थ रखण लाइ कहिड़ी शयुनि खे अवॉइड कयूं जी पाण जो रोज़मर्रा जी ज़िंदगी में जो खायूं पिया रेडी टू ईट वारा प्रोडक्ट वधीक था खायूं पाण अॼु जे ज़माने में कंहिंखे टाइम कोन्हे की भई सभिनि खे नॉलेज हूंदी आहे की घर जी रोटी सुठी आहे पर घर जी रोटी केरु खाईंदो कोन्हे त कंहिंखे टाइम कोन हूंदो आहे की असां ठाहे सघूं करे सघूं हू छा कंदा रेडी टू ईट में मैगी ठाहींदा आहिनि ठीकु आहे 2 मिनट में मैगी ठही वेंदी आहे ॿियो ओट्स ईंदा आहिनि जो शइ पाण खे डेली में घर में मिले थी हुननि खे छॾी करे पाण मार्केट जा पैकेट वारा फूड वठंदा आहियूं पाण न जेतिरा बि पिज़्ज़ा वेटियूं हूंदा आहिनि जीअं जैम थी वियो मुरब्बो थी वियो जंहिंजो अचार थी विया जो रखियल शयूं हूंदियूं आहिनि हू शयूं डेली बेसिस ते कमु पिया आहिनि ॿियूं अगरि जिते बि पाण वेंदा आहियूं घर जी रोटी छॾी करे ॿाहिरि जा रेस्टोरेंट में कैफेज़ में जो बि ऑइली फूड थींदा आहिनि ट्रांस फेट थींदा आहिनि हुननि जो रखंदा आहिनि हुननि में छा थींदो आहे की पाण जे घर में रोटी ठाहींदा आहियूं फ्रेश तेल यूज़ कंदा आहियूं पाण जंहिंमें पाण खे कोई बि हृदय संबंधी कोई बीमारी कोन थींदी आहे वज़न कोन वधंदो आहे पंहिंजो लेकिन ॿाहिरि जो छो थींदो आहे हिकिड़े ई तेल खे ॾह दफ़ा फ्राई करे 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 उहो तेल खे यूज़ कंदा आहिनि लेकिन उहो तव्हां अगरि ॾिठो हूंदो नोटिस कयो हूंदो तव्हां की जो तेल तव्हां रखिजो हिकु कटोरी में और मथां की नंढी झिल्ली सी तव्हांखे नज़र ईंदी और झिल्ली खे तव्हां थोरो हिलाईंदा हो न तव्हां त हुन में नंढी झिल्ली जे पाण खीर जो मथां मलाई हूंदी आहे हीअं मलाई तव्हांजे मथां ईंदी हुनखे चवंदा आहिनि ट्रांसफेट जो तव्हांजे दिलि मां सॼियूं बीमारियूं जो हूंदियूं आहिनि न हुनजे वजह मां ई थींदियूं आहिनि तव्हां ॾिठो हूंदो दिलि स्वस्थ आहे न तॾहिं तव्हांजो शरीर स्वस्थ आहे अगरि दिलि ई ख़राबु आहे हिकु जेतिरो बि तव्हांजे शरीर में खून दौड़े पियो हुनजो दौड़ण में छा आहे की पंपिंग जो कमु कंदो आहे दिलि अगरि तव्हांजो दिलि ई स्वस्थ कोन्हे त तव्हांजो शरीर कीअं स्वस्थ रहंदो त हिन लाइ पंहिंजे सभिनि खां पहिरीं दिलि खे स्वस्थ रखणो खपे हेल्दी खाणो पंहिंजे दिलि खे अकॉर्डिंग ॾिसी खाणो खपे की पंहिंजो हृदय स्वस्थ हूंदो त पंहिंजो शरीर स्वस्थ रहंदो सुठो सुठो डॉक्टर सुनीता तव्हां असांखे ॿुधायो ऐं हेल्दी खाईंदासीं तॾहिं असां स्वस्थ रहंदासीं मानसिक ऐं शारीरिक तौर ते त असां कीअं स्वस्थ रहंदासीं इहो त असां तव्हां खां ॿुधोसीं मानसिक तौर ते अॼु ॾिसूं पिया की हर माण्हू के न के मानसिक बीमारी खां ग्रसित पियो थिए ऐं डिप्रेशन नाले जी जेका बीमारी आहे उहा तमामु घणी हर घर में अची रही आहे त गिरीश जी मां तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदसि की छा डिप्रेशन बि इन सां कनेक्टेड आहे की असां आहार ग़लति था खाऊं अनहेल्दी था खाऊं त छा इन करे बि डिप्रेशन थींदो आहे ऐं उहो कीअं दूर थिए उहो बि असांखे ॾाढो सुठो सवालु पुछियो तव्हां ऐं सनीता पहिरीं मां हिन में चवणु चाहींदुमि की तव्हांजो जो पेट थींदो आहे जेकी गट चईंदा आहिनि तव्हांजो जो गट थींदो आहे सेकेंड ब्रेन थींदो आहे मतिलबु हिकु त ही वारो ब्रेन थी वियो ॿियो ही वारो ब्रेन थी वियो त हिते बि अगरि को समस्या आहे त हू सभिनि खां पहिरीं शुरू थींदी आहे पेट खां ऐं चवंदा आहिनि 80 खां 90% बीमारियूं जो आहिनि उहे पेट खां शुरू थींदियूं आहिनि अगरि पंहिंजो आहार पंहिंजी रोटी पंहिंजो खाधो अगरि पौष्टिक कान हूंदो त हू पंहिंजो पेट पंहिंजो गट हेल्दी कान रहंदो ॾाढा सारा अनहेल्दी बैक्टीरियाज़ जो हूंदा हू गट में रहंदा ऐं अगरि अनहेल्दी बैक्टीरियाज़ गट में रहंदा त हू काफ़ी हद ताईं पंहिंजे मानसिक संतुलन ऐं मानसिक एक्टिविटी खे बि डिस्टर्ब कंदा आहिनि जीअं फॉर एग्जाम्पल अगरि तव्हांजे पेट में गैस आहे अगरि तव्हांजे पेट में अनहेल्दी खाधो तव्हां ॾिनो अथव
फैट भरपूर खाधो खाधो ॾिनो अथव त उनखे तव्हां लिथार्जिक महसूस कंदा ऐं तव्हां दिमाग़ खां सोचण जी तव्हांजी क्षमता घटि थी वेंदी। हू इन करे लाइ रहंदो आहे छोकी तव्हांजो गट सही कान्हे, तव्हांजे गट जे अंदरि जो अनहेल्दी बैक्टीरियाज़ आहिनि, जो फ्लोरा जी फौना जी जो कॉलोनी आहे त हुनमें अनहेल्दी बैक्टीरियाज़ जी जो तादाद आहे उहा वधी वेंदी आहे। छोकी उहा वधी वेंदी आहे त हुन सां तव्हांजी सोचण जी क्षमता चई था सघो, तव्हांजी दिमाग़ जी एक्टिविटी चई था सघो, ही सभिनी शयुनि ते प्रभाव पवंदो आहे। ऐं कोई अगरि तव्हां पौष्टिक खाधो खाईंदा आहियो त तव्हांजो ऑटोमेटिकली ब्रेन जी फंक्शनिंग सुठी थींदी आहे। छोकी ब्रेन खे तव्हांखे न्यूट्रिशन खपे। फॉर एग्जाम्पल तव्हांखे ब्रेन जो हिकिड़ो ॾाढो वॾो न्यूट्रिएंट जो ब्रेन खे खपे, हुन नालो आहे ओमेगा 3। ओमेगा 3 हिकु फैटी एसिड हूंदो आहे, राइट। अगरि तव्हां ओमेगा 3 पंहिंजे हेल्दी फैट्स में ईंदो आहे, अगरि हेल्दी फैट्स जे तौर ते ओमेगा 3 कान था खाओ, जो कि तव्हांखे अखरोट सां मिलंदव, अलसी सां मिलंदव, कुझु सप्लीमेंट्स बि आहिनि उन्हनि सां बि तव्हांखे मिली थो सघे। अगरि तव्हां कान था खाओ त अगेन तव्हांजी ब्रेन जी फंक्शनिंग ते इफेक्ट ईंदव। ऐं छोकी अॼु जो खान पान, स्ट्रेस लेवल, खाधो सुठो कान हूंदो त उहो स्ट्रेस वधाईंदो। स्ट्रेस खे घटि करण लाइ पाण चांहि कॉफ़ी जो सेवन था कयूं, शाम जो अल्कोहल जो सेवन था कयूं, ऐं अहिड़ी शयुनि जो स्मोकिंग था कयूं, अहिड़ी शयुनि जो पदार्थनि जो इस्तेमालु था कयूं जो पंहिंजे बॉडी लाइ हेल्दी कान्हे, जो स्वस्थ कान्हनि बॉडी लाइ। त हू किथे न किथे पंहिंजी डिप्रेशन चई था सघो, एंज़ाइटी था चई सघो, हिन जा अलॻि अलॻि लेवल थींदा आहिनि, हुन सां इफेक्ट थींदा आहिनि। ऐं छोकी पाण सोचंदा आहियूं कि अगरि मां डिप्रेशन या एंज़ाइटी इन्हनि शयुनि जे बारे में कंहिं सां ॻाल्हाईंदुमि त केरु चवंदो मूंखे मानसिक को बीमारी थी वई आहे। त अगरि कहिड़ी अहिड़ी तव्हां महसूस था कयो शइ, कहिड़ी हिकु शइ जे मथां अटकी था वञो, या तव्हां किथे गुमसुम था थी वञो, तव्हांजी सोचण जी शक्ति घटि थी वञे, त कहिड़े हिकु जो कंसल्टेंट हूंदो आहे, हुन सां सलाह करण में को दिक़त कान्हे। खुले तौर सां हुन सां सलाह कयो ऐं ख़ुदि खे सिहतमंद रखण में मदद कयो। ऐं अगरि सुठो खाधो खाईंदा, हेल्दी फूड चॉइसिस कंदा त ऑटोमेटिकली तव्हांजी ब्रेन जी फंक्शनिंग बि हेल्दी थींदी। सुठो, तमामु सुठो। तव्हां डिप्रेशन लाइ बि ॿुधायो कि असांखे खाधो त खाइणी खपे, पर सलाहकार सां सलाह वठण में बि असांखे काई शर्म महसूस न थियणु खपे। गिरीश जी मूंखे इहो बि ॿुधायो कि तव्हां असांजे शरीर खे संतुलित रखण लाइ असां अहिड़ो छा कयूं कि असां बीमारियुनि ऐं दवाउनि खां परे रहूं। अच्छा, त हिन में जीअं कुझु शयूं आहिनि, जीअं पहिरियों पंहिंजो खाधे में भरपूर पौष्टिकता हुजणी खपे, जो जेका बि न्यूट्रिएंट्स हूंदा आहिनि उहे न्यूट्रिएंट्स इंक्लूड हुजणा खपनि। टे शयूं जेका तव्हांखे परियां रहणो अथव पंहिंजे बॉडी खे ऐं पंहिंजे ब्रेन खे हेल्दी रखण लाइ, पंहिंजो आहे मैदो जो थींदो आहे, हू अॼु जी डेट में मतिलबु तमामु शयूं, इनफैक्ट पाण जेतिरी बि शयूं खाईंदा आहियूं हुन में 60% शयूं जो पाण खाईंदा आहियूं हू मैदे सां ठहंदियूं आहिनि। त मैदे खे जेतिरो अवॉइड था करे सघो ओतिरो अवॉइड कयो। ऐं मां त चवां थो अगरि बिल्कुलु हटाए था सघो त बिल्कुलु हटाए छॾियो। ॿियो थींदो आहे शुगर जो डायरेक्ट कनेक्शन आहे घणी बीमारियुनि सां, ऐं इनफैक्ट ब्रेन जी फंक्शनिंग स्लो थियण में शुगर जो ॾाढो वॾो रोल थींदो आहे। त हुन शुगर खे अवॉइड कयो। ऐं ॿियो आहे सॉल्ट, जेतिरो लूणु घटि था करे सघो। चवंदा आहिनि लूणु ज़रूरी आहे, नमक ज़रूरी आहे बॉडी लाइ, बिल्कुलु